सही वाह दबला। हाँ बाबा क्या हाल खुश आयो? खैर खैर ठीक ठाक। सलाम अलैकुम। माना तू दबलो आ। सही। सलाम अलैकुम तार साहब खुश आयो? खैर। वाह वाह दबलो आ तू। हाँ बाबा सादर लाइन। अच्छा। जी। वार 18 दई या मेणबत्ती दा साड़िया दई। ना असल में मां जरी पैदा थियो ना मां चपरा चोंदिया जरी तू पैदा थे पो असांजी मैं के जो बच्चे पैदा थी। अच्छा। पोइ पे मैं जो कान बिन्नी की चटनी ना मुंजा वार भी थी आ। नंढे बार के चटनी है ना मैं। अच्छा अच्छा। या मासी चपरा तुझी मां वा। ना मुझे पिया। ज़ाहिर मुंजी मां है अम्मा है। मोहन रवि मिलन दा ता। जी जी। अच्छा भला इहो बुधाए त तू पढ़ंदो आहे? हां। काथे पढ़ंदो? ओ ते कुंडा में। ज़ाहिर स्कूल में पढ़ंदो चरिया। स्कूल में पढ़ंदो आ? जी हां। केड़े स्कूल में पढ़ंदो आ? सरकारी स्कूल में या प्राइवेट स्कूल में? बिन्नी में। बिन्नी में? जी हां। केड़ो फर्क आ गवर्नमेंट स्कूल में प्राइवेट स्कूल में? सरकारी स्कूल में असा के कुटींदा आहिनि, प्राइवेट स्कूल में असा के पीमा के लूटींदा आहिनि। अच्छा प्राइवेट स्कूल में पढ़ंदो आ त इंग्लिश तो तोखे ईंदी हूंदी? इंडिया इंग्लिश ॻाल्हाए ॾेखार। इंग्लिश बस बस ॿियो ख़ैर लॻो पिया तव्हां ख़ुशि हो? बाबा ABC वग़ैरह ईंदी आहे तोखे? आई दिया ॿुधाए। ABC ॿियो D ॿियो ख़ैर लॻो पिया तव्हां ख़ुशि हो? ABCD बस? जी भला तोखे जेकॾहिं मां तोखे सवाल पुछां हिकिड़ो। जी जी। इंग्लिश में 15 फ्रूटनि जा नाला ॿुधाए इंग्लिश में। ॾह। हाँ 15 फ्रूटनि जा नाला ॿुधाए। ऑरेंज ऑरेंज हिकु। मैंगो 2 एप्पल 3 12 बनाना केला 15। भला इहो ॿुधाए त पढ़ाई करण सां छा थींदो आहे? पढ़ाई करण सां माण्हू वॾो माण्हू थींदो आहे। तालीम हासिल करण सां? तालीम हासिल करण सां। अच्छा भला इहो ॿुधाए खीर पीअण सां छा थींदो आहे? खीर पीअण सां माण्हू खे ताक़त ईंदी आहे। खीर पीअण सां दिमाग़ तेज़ थींदो आहे बाबा? ऐं दिमाग़ तेज़ थिया खीर पीअण सां सभई गाबा ऐं पादा साइंसदान हुजनि ईअं न आहे। वॾो होशियारु माण्हू थो लॻे तूं। भला इहो ॿुधाए त तव्हां मासी चपरा सवेर ॿुधाए पई त 22 ॿार आहिनि, तव्हां 22 भाइर आहियो? जी हा 22 भाइर? जी हा। फैमिली प्लानिंग जे बारे में तव्हांखे ख़बर आहे? छा ख़बर आहे असांखे? छा थींदी आहे फैमिली प्लानिंग? हीअं पंहिंजे मुल्क में तव्हां हीअं कयो गवर्नमेंट जी नौकिरी कयो। अच्छा हिते जेको आहे सो लुटी फुरे करे पोइ अमेरिका हलाए वञनि। अच्छा। हा फैमिली होॾे शिफ्ट? ऐं फैमिली कोॾे शिफ्ट कयो ऐं पाण बि शिफ्ट थियो। मोटीअ जी प्लानिंग कयो? मोटी जी प्लानिंग कयो। इहा फैमिली प्लानिंग आहे? यार कहिड़ो दिमाग़ आहे तुंहिंजो, मूंखे सम्झ नथी अचे ॻाल्हि तोखे। भला इहो ॿुधाए तूं कंदो छा आहे? असां हा कमकार कंदो आहे तूं? कमकार न कंदा असां। बाबा तालीम जो हासिल करे थो तूं? हा। तालीम हासिल करण खां पोइ तूं छा कंदे? तालीम हासिल करण खां पोइ ख़बर न आहे मां छा कंदुसि। का ख़बर न अथई? न। भला गेम कहिड़ी खेॾंदो आहे तूं? फुटबॉल क्रिकेट वग़ैरह खेॾंदो आहे? जीअं मां क्रिकेट जो शौक़ु आहे। क्रिकेट खेॾंदो आहे न? जी हा। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। क्रिकेट जो खेॾंदे तूं जी हा। ज़ाहिर आहे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदे? जी हा। पाकिस्तान जो? जी हा। उन खां पोइ छा कंदे? उन खां पोइ मां सोचां थो त क्रिकेट आहे त क्रिकेट जे करे मां पोइ सियासत में वेंदुमि, पंहिंजी पार्टी खोलींदुमि। पंहिंजी पार्टी ठाहींदे? जी हा। पार्टी ठाहे पोइ छा कंदे? पोइ मां पार्टी ठाहे करे न पोइ मां इलेक्शन में बीहंदुमि। इलेक्शन में बीहंदे? हा। पोइ हाराईंदुमि। पोइ छा थींदो? वरी हाराईंदुमि। पोइ खटींदुमि। पोइ छा थींदो? पोइ वज़ीर आज़म थींदुमि मुल्क जो। वाह वाह। पोइ मुल्क जो बेड़ो ॿोड़ींदुमि। माना तूं बि ईअं ई कंदे? जी हा। न बाबा ईअं न आहे, ईअं न कबो आहे। हिते त सोच इहा थी हले पई असां सियासतदाननि जी। ईअं न कबो आहे। तालीम ज़रूरु हासिल कजे। हा। इल्मु हासिल कजे ऐं पंहिंजे मुल्क जो सिंध जो नालो रोशन कजे ॿाहिरि दुनिया में वञी करे। जीअं ॾिस तारिक शफ़ीक साहब हिते सिंध में पढ़ियो, हाणे ॿाहिरि मुल्क में सिंध जो नालो रोशन थो करे, पाकिस्तान नालो रोशन थो करे। बसि अहिड़ा कंहिं माण्हू आहिनि जिन जी सोच अहिड़ी भली आहे। बाक़ी तो जहिड़े माण्हुनि जी सोच त अहिड़ी आहे त मुल्क खे खपाइजे ऐं पोइ वरी आ कजे। न न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। हाणे इहो ॿुधाए तारिक साहब आहे जेको ॿारो पैसा कमाए अचे थो हिते पंहिंजनि जी ख़िदमत करे थो अहिड़े ॻोठ में जेको आहे असां आया आहियूं जंहिंमें माशाल्लाह। मां सोचियो स्वराब साहब तूं गाॾी नई वरिती आहे, अॼु गाॾी समेत लॻवा थी वियासीं, सुभाणे कावश अख़बार में पंहिंजो फोटो हूंदो।